सांगण मां ख़बर ॾींदा हलूं त हाईवे वर्कर्स एंड सर्विस जे मुलाज़िमनि पारां जाइज़ मुतालबनि जी मंता लाइ यूनियन जे अॻवाननि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते एहतिजाज कंदड़ अॻवाननि मरकज़ी यूनियन चेयरमैन अली मोहम्मद लेगारी, मरकज़ी जनरल सेक्रेटरी अब्दुल रज़ाक, मिस्री खान बंबरो, गुलाम मुस्तफ़ा, एजाज अहमद मुगल, सैयद अमीर अली शाह, अब्दुल रहीम जतोई, अज़हर हुसैन मीरजत, मोहम्मद बख्श निज़ामानी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त फ़ौती मुलाज़िमनि खे ग्रुप इंश्योरेंस मिले थो त रिटायर मुलाज़िमनि खे बि ग्रुप इंश्योरेंस ॾिनो वञे, जीअं त हर मुलाज़िम जो ग्रुप इंश्योरेंस सां गॾु फ़ौती कोटा बहाल कई वञे। ॿिए तरफ़ असांखे इहो बि ॿुधायो वियो आहे त असां मुलाज़िमनि जो फ़ौती कोटा बंदि कई पई वञे, जेके मुलाज़िमनि सां सरासर ज़ुल्म आहे। हिननि वधीक चयो त 1 खां 4 ग्रेड जी नौकरियुनि में रिटायर मुलाज़िमनि जे औलाद खे अवलियत ॾिनी वञे ऐं तंज़ीम यूनियन खे कोटा ॾिनी वञे ऐं अपार्टमेंट जा इख्तियार इदारे जे चीफ इंजीनियर हाईवे खे ॾिना वञनि। इन सां गॾोगॾु मज़दूरनि खे सिहत कार्ड बि ॾिना वञनि त जीअं ग़रीब मुलाज़िम पंहिंजे घर वारनि ऐं पंहिंजे औलाद जो इलाज कराए सघनि। जेकॾहिं हीअ असांजा जाइज़ मुतालबा तस्लीम न कया विया त एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।